अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। काफ़ी अरसे खां वठी मां हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे त करे रहियो हुउसि त शदाद कोट सां तालुक़ु रखंदड़ दुबई जो जेको बिज़नेसमैन हुयो ऐं सखी क़िस्म जो माण्हू मरहूम आसिफ़ जमाली, उन जो जेको क़तलु आहे उन में जेको आहे त खोड़ सारा जेको आहे त मामलात आहिनि, मसइला आहिनि। पर उहे जेके मुंहिंजी ॻाल्हि खे कोई मञण जे लाइ तयारु न हुयो, जंहिंजो कुझु ॾींहं पहिरियों उन जे भाउ मीर शाहिद ख़ान जमाली पंहिंजे ज़बान सां जेको आहे त एतराफ़ कंदे ॿुधायो त असांजे भाउ खे क़त्लु कयो वियो आहे। हाणे जॾहिं इहा ॻाल्हि उन्हनि जा घर भाती कनि था त हाणे इन शइ खे संजीदगी सां ॾिसण जी ज़रूरत आहे त मरहूम आसिफ़ जमाली जो क़त्लु कीअं थियो ऐं उन जे क़त्ल जे पोयां जेको आहे त कहिड़ा राज़ आहिनि ऐं उन क़त्ल मां सभ खां वधीक फ़ाइदो कंहिंखे पियो आहे। छो जो जेको बि क्राइम थींदो आहे, ॾोह थींदो आहे, इहो ॾिठो वेंदो आहे त हीउ ॾोह करण सां, हीउ क़त्लु करण सां सभ खां वधीक फ़ाइदो कंहिंखे पियो आहे। हिन में सभ खां वधीक मफ़ाद कंहिंजो हुयो ऐं हिन में वधीक जेको आहे इंट्रस्टेड केरु हुयो ऐं पोइ उन खां बाद में उन हतमी जेको मरहले में पहुचणु तमामु सवलो थी पवंदो आहे। हाणे मरहूम आसिफ़ जमाली जो भाउ जॾहिं शाहिद जमाली स्क्रीन ते अची, जॾहिं कुझु ॾींहं पहिरियों उन मूंखे पंहिंजो एक्सक्लूसिव इंटरव्यू जेको ॾिनो आहे, उन में जेको इन इंकशाफ़ कयो, ॻाल्हि कई त मुंहिंजे भाउ खे मुबैना तौर ते क़त्लु कयो वियो आहे। जेके मुंहिंजा वेझा संगती आहिनि, वेझा दोस्त आहिनि, हुन बरमला तौर ते नाला खयां आहिनि तारिक जमाली। तारिक जमाली जंहिंजो तालुक़ु शदाद कोट जे जेको आहे त दुनिया महल में जेको आहे त ऐं हालांकि शदाद कोट नंढिड़ो शहरु आहे, उन सां उनजो तालुक़ु आहे ऐं जेको आहे हिकिड़ो एतिरो को साउंड फैमिली सां तालुक़ु तारिक जमाली जो कोन आहे ऐं हिकिड़ो ग़रीब घराणे सां तालुक़ु हुयो। जेको आहे त उनजो हिकिड़ो साइकिलुनि जो दुकानु हुयो जंहिंजो, ऐं जेको आहे उते साइकिलुनि जे दुकान खां, हालांकि उनजा ॿिया ब्रादर जेके हुया उहे बि साइकिलुनि जा जेको टैक्सी साइकिलूं जेके हलाईंदा हुया, उन सां उनजो तालुक़ु हुयो। ऐं उहो माण्हू उन सां जेको आहे तारिक जमाली खे मीर आसिफ़ जमाली पाण सां गॾु खणी उनखे ज़मीन खां आसमान ते पुॼायो ऐं उहो माण्हू अॼु अरबपति आहे, ख़रबपति आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको उनजो हिकिड़ो भाणेजो आहे जंहिंजो नालो जेको आहे शाहिद ख़ान जमाली खयों आहे, सुहेल चांडियो, ऐं उहो बि जेको आहे त हिनमहिल जेको आहे उन सॼे मामले में जेको आहे त भाङे भाईवार आहे, हिसेदार आहे। ऐं ॿियो जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो काउंसलर आहे जेको आहे त दादा प्रकाश हरियाणी, ऐं उहो बि जेको आहे इन सॼे मामले में जेको आहे त इन्वॉल्व आहे, गॾु आहे। छो जो जेको आहे इहे तमामु वेझा माण्हू हुया मरहूम आसिफ़ जमाली जा, जेको आहे त जंहिंजे करे जेको आहे त भाउ शाहिद जमाली जेको आहे त बार बार जेको आहे इहा ॻाल्हि करे पियो त मुंहिंजे भाउ खे मुबैना तौर ते क़त्लु कयो वियो आहे। छो जो जॾहिं हिनखे अस्पताल ज़ियाउद्दीन अस्पताल में जॾहिं उनखे दाख़िल कयो वियो, उनजे डेथ जी ख़बर जेको असांखे ॾिनी वई त असांखे सिर्फ़ु इहा जेको आहे त ॿुधायूं त जेको हफ़्तो खनि अॻु में तव्हांजो भाउ बीमार हुयो ऐं उन खे असां जेको आहे अस्पताल में दाख़िल करायो आहे। उन खां पोइ जेको आहे जिन जो मौत वाक़िअ थिए थो त घर भातियुनि मां उते अस्पताल में कोई बि मौजूदु कोन आहे। ऐं पोइ उनजे भाउ सिर्फ़ु नवीद ख़ान खे जेको आहे घुराए करे जेको आहे त उहा डेड बॉडी उतां खां खणी शदाद कोट जेको आहे पहुचाई वञे थी। शदाद कोट पहुचाइण खां बाद में वॾे अफ़सोस सां तव्हांखे मां इहा शइ वरी ॿीहर शेयर कयां थो त असां पंहिंजी तारीख़ में कॾहिं कोन ॾिठो आहे त केॾो बि कोई ग़रीब हुजे, केॾो बि कोई पस्त हालत में हुजे, उनजो कांधपो जेको आहे दफ़न थियण खां बाद में उनजो भली कखाऊं घर ठहियलु हुजे, घिटी में शामियानो हणी जेको आहे उते बि कयो वेंदो आहे, उताकुनि में कयो वेंदो आहे, बंगलनि में कयो वेंदो आहे, पर क़ब्रिस्तान में कांधपो मूं पंहिंजी ज़िंदगी जी तारीख़ में पहिरियों दफ़ो ॾिठो। क़ब्रिस्तान में जॾहिं मीर आसिफ़ जमाली खे शदाद कोट जे तजर वारे क़ब्रिस्तान में, जिथे हिनमहिल जेको आहे उनजी आख़िरी आरामगाह आहे, उते उनखे जॾहिं दफ़न कयो वियो त उहे सभु दोस्त जेके हुन जे जेको आहे त महिनत सां, हुन जी सपोर्ट सां, हुनजी मदद सां मज़दूर मां मालिक बणिजी वेठा आहिनि हिनमहिल, उहे सभु पंहिंजी वॾी वॾी गाॾियुनि में वेठा रहिया। उन्हनि कोडर जो हिकिड़ो लपो बि उनजे मथां कोन विधो। जो असांजो हिकिड़ो दोस्त आहे जंहिं असांखे जेको आहे त मोहसिन आहे, जंहिं असांखे ज़मीन खां आसमान ते पुॼायो, उनजे लाइ जेको कुझु असां कयूं, उन्हनि कुझु बि कोन कयो। उनजो कांधपो जेको आहे त उते क़ब्रिस्तान में हलायो वियो। जेके मिसकीन मज़दूर माण्हू हुया जिन सां आसिफ़ जमाली जूं महिरबानियूं हुयूं, थोरा हुया, जिन खे माण्हुनि खे ख़बर पई आसिफ़ जमाली विसाल करे वियो आहे त यकदमि उहे पहुता, उहे कुल्हे कांदी थिया, पर उन्हनि दोस्तनि कुझु बि कोन कयो, जंहिंजो ज़िक्र जेको आहे शाहिद ख़ान जमाली पाण बि पंहिंजी ज़बानी कयो आहे। ऐं शाहिद ख़ान जमाली ऑफ द रिकॉर्ड कुझु ॿियूं शयूं बि कयूं आहिनि जेके मां तव्हां सां जेको शेयर करणु मुनासिबु सम्झां पियो। ऐं इहे पाण शयूं मालिक पाण बि हाणे ॻाल्हाइनि था, स्क्रीन ते अचनि पिया। हुन जेको आहे त पंहिंजे हक़ जी जेको आहे तलबी कई आहे, हक़ु घुरियो आहे त जेको असांजो हक़ु आहे, जेको मरहूम आसिफ़ जमाली जो पुटु फैसल ख़ान आहे, उन जूं नियाणियूं आहिनि ऐं जेको आहे त उनजी अम्मड़ आहे, उनजी घरवारी आहे, उनजा भाइर आहिनि, उनखे उनजो हक़ु नथो ॾिनो वञे। हुन जेको आहे त वाज़े तौर ते जेको आहे इहो चयो आहे त जेको आहे त
अरबे रुपयनि जी जेका प्रॉपर्टी आहे, जेको कराची में जेको फ्लैट आहिनि ऐं असांजो बहरिया टाउन में जेको उनजो विला आहिनि, उन खां अलावा फ्लैट आहिनि ऐं ॿियो जेको रेंट कार जेके कंपनियूं आहिनि, जेको आहे कराची में आहे, हैदराबाद में आहे, जंहिंजी जेको आहे त फाइलूं जेको उनखे नथियूं ॾिनियूं वञनि। मीरपुर ख़ास में प्रॉपर्टी आहे, लाड़काणे में प्रॉपर्टी आहे, शदादकोट में प्रॉपर्टी आहे। उन खां अलावा जेको दुबई में उनजो बिज़नेस आहे, उन खां अलावा ॿियो खोड़ जाइनि ते जेके उनजी प्रॉपर्टियूं मिल्कियतूं आहिनि, जेके हीअ ॿुधाइण जे लाइ बि तयारु कोन आहिनि। पर हिननि खे इहो न करणु खपंदो हुयो, हिननि खे इहे कतई न करणु खपंदो हुयो ऐं मौसन कुझु हिननि खे न बणिजंदो कोई ॾिसे हा त भलो हुयो, मौसन कुझु न थियनि हा त भलो हुयो। पंहिंजो जेको हिन जो मौसन हुयो, उनजी औलाद सां, उनजे भाइरनि सां हिननि जो रवैयो बहितर हुजे हा त उहो भलो हुयो, जंहिंजे लाइ हाणे उनजा वारस दाहिनि पिया ऐं हुननि जेको इहो ॻाल्हायो आहे त हुननि चयो आहे त हाणे असां ॾिसूं था जे अगरि असांखे इहे प्रॉपर्टियूं कोन था ॾियनि त उन खां बाद में असां वॾे पैमाने ते जेको उनजी मरहूम जी अमड़ आहे, उन जा जेका ॿार आहिनि, जेको उनजो पुटु आहे, उन समेत जेको आहे कराची प्रेस क्लब में जेको असां वॾी हिकिड़े पैमाने जी हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करे जेको आहे त उन सभिनी माण्हुनि खे जेको आहे त घेलींदासीं, उनखे छिकींदासीं ऐं उनखे कोर्टुनि जे दरवाज़नि में झिकींदासीं, जेको आणींदासीं तव्हां छो असां सां इहो ज़ुल्म कयो आहे। पर गॾोगॾु जेको आहे उन्हनि हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कई आहे, जेका मां तव्हां सां शेयर करणु मुनासिबु सम्झां थो। हुननि जो चवणु इहो हुयो त असांजे भाउ खे जेको आहे त जेको हीअ चवनि पिया न शराब पी करे जेको आहे त हिन जा जेको आहे लिवर ख़तमु थी विया हुया, बुगियूं ख़तमु थी वियूं हुयूं। शराब आसिफ़ जमाली एतिरो कोन पीअंदो हुयो, पर हिननि छा कयो जो जेको आहे त मुंहिंजे भाउ खे, शाहिद ख़ान जमाली जो चवणु आहे, मुंहिंजे भाउ खे शराब में ड्रग्स मिलाए करे, नशावर शयूं मिलाए करे हुनखे आदी बणाए छॾियो ऐं हुनखे ॾींहुं राति जेको आहे शराब ते लाहे करे ऐं स्लो पॉइज़न ते रखी करे असांजे भाउ खे ज़ख़्मी हालत में उन सां जेको आहे त तशदुद करे, विड़ी करे, उनखे ज़ख़्मी करे, उनखे जेको आहे अस्पताल में दाख़िल करायो वियो। दाख़िल करण खां बाद में पोइ पाकिस्तान जी अस्पतालूं कंहिं कोस घर खां घटि कोन आहिनि। ज़ी शऊर माण्हू इन शइ खे सम्झी सघनि था। अस्पताल में पहुचण खां बाद में कंहिं बि माण्हू खे कंहिं बि जाइ ते पहुचण को मसइलो कोन आहे। ताक़तवर माण्हू जेको आहे इहो करे बि सघनि था, उन्हनि कयो बि आहे, उन्हनि जे लाइ को बि मसइलो कोन्हे, छो जो पैसे जे आॾो को बि मसइलो न आहे। जॾहिं ही स्टेटमेंट जेको उनजे भाउ जी आहे, शाहिद ख़ान जमाली जी आहे, उहा जॾहिं मंज़रियाम ते आई आहे, उन खां बाद में गुज़िरियल ॾींहुं शाहिद ख़ान जमाली जेको आहे त हिकिड़ो ॿियो जेको आहे त फेसबुक ते स्टेटस जेको अपलोड कयो आहे, उन में जेको आहे त बरमला तौर ते जेको आहे त इहो चयो आहे त मूंखे मुंहिंजे वीडियो बयान खां बाद में क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं ऐं जंहिंमें नाला खयां आहिनि तारिक जमाली, सुहेल चांडियो, प्रकाश हरियाणी, उहे मूंखे धमकियूं ॾियनि पिया त तूं हाणे हितां खां जेतिरो जल्दी थी सघे पाकिस्तान छॾे दुबई हलियो वञ, न त तुंहिंजो अंजाम बि तुंहिंजे भाउ जहिड़ो थींदो। जॾहिं आसिफ़ ख़ान जमाली हेॾो ताक़तवर माण्हू हुयो, जंहिंखे IG सिंध खां प्रोटोकॉल मिलियल हुयो, नवाबनि, सरदारनि, मीरनि, बोतारनि सां जेको उनजा कॉन्टेक्ट्स हुया, वॾी लेवल जो माण्हू हुयो। ऐं हिकिड़ी शइ ॿी तव्हांखे मां नोट करायां, जॾहिं आसिफ़ ख़ान जमाली जो जॾहिं वफ़ात थी हुई, तव्हांखे यादि हूंदो, आसिफ़ ख़ान जमाली जा कॉन्टेक्ट्स जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां थो त साबिक़ चीफ जस्टिस डोगर साहब जेको हुयो, उहो डोगर साहब हिन सां गॾु जेको आहे हिते असांजो जेको आहे त मरहूम जी जेको आहे त तदफ़ीन में जेको आहे त उते गॾु थियो हुयो, जनाज़े निमाज़ में गॾु हुयो, उनखे खणी आयो हुयो हुन सां, छो जो के वफ़ादार दोस्त आख़िर ताईं साथ निभाईंदा आहिनि। पर उन्हनि दोस्तनि खे बि ॾिसणु खपंदो हुयो त जेको आहे असांजो किरदारु छा आहे। पर ही गॾोगॾु इन सभिनी मामला जे पोयां चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं एॾो ताक़तवर हुजण जे बावजूदि आसिफ़ ख़ान जमाली सां उहे माण्हू जेको ईअं करे सघनि था। शाहिद ख़ान जमाली जो चवणु इहो आहे त हुननि मूंखे इहो धमकायो आहे त तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहीं, तोखे छा कयो वेंदो, तूं कुझु बि कोन आहीं। पोइ हुन जेको आहे त शदादकोट जी आवाम खे अपील कई आहे त ख़ुदा तव्हां मुंहिंजे हिन में साथ ॾियो ऐं जेको आहे हीअ क़ातिल आहिनि, हिननि जेको आहे असांजो हक़ फॿायो आहे, असां सां ज़ुल्म कयो आहे, असां सां ज़्यादती कई आहे। ऐं हुननि जेको आहे गॾोगॾु इहो बि ऐलान कयो आहे त असां हाणे कोर्टुनि जा दर खड़काईंदासीं ऐं असां अदालती जांच जो मुतालबो कयूं था त आसिफ़ ख़ान जमाली जो क़त्ल कीअं थियो आहे। उनजे पोयां हक़ीक़त में ॾिठो वञे त सभ खां वधीक फ़ाइदो कंहिंखे पियो आहे, सभ खां वधीक इंट्रस्टेड केरु हुयो, सभ खां वधीक जेको आहे हिन जो मफ़ाद, हिन जे क़त्ल में, हिन जे वफ़ात में, हिन जे मरण में कंहिंजो हुयो। हाणे जॾहिं इहे शयूं इन जा पेरा खयां वेंदा त इहो को बि मसइलो कोन आहे उन क़ातिल ताईं पहुचण जो ऐं जेको आहे इहे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे जेको ज़ाहिर करण जो को बि मसइलो कोन आहे। पर गॾोगॾु मां हिकिड़ी ॿी शइ तव्हांखे ॿुधायां त जेको असां बार बार ॻाल्हायूं पिया, बार बार चयूं पिया, जेको आहे असांखे शक आहे मरहूम आसिफ़ जमाली जो जंहिं तरीक़े सां जेको आहे त क़त्ल थियो आहे, जंहिं तरीक़े सां हुनजो मौत वाक़िअ थियो आहे, ज़रूरु हुन जे पोयां का न का खिचड़ी हुई जेका पकी रास थी। उन खां बाद में जेको आहे आसिफ़ जमाली खे जेको आहे कब्रिस्तान ते पहुचायो वियो।
पर उहे हाणे ॻाल्हियूं सच साबित थियनि पियूं। हाणे उन्हनि माण्हुनि जे मुंहं ते बि दांगी मलजी वई आहे जेका बार बार असांखे चवनि पिया त तव्हां ग़लति ॻाल्हि कयो पिया, इन जे पोयां का बि सदाकत कोन आहे। हाणे तव्हांखे ॾिसणु घुरिजे उन जा वारस स्क्रीन ते आहिनि, उन जा मालिक जेको आहे बरमला जेको आहे एहतजाज करे रहिया आहिनि, ॻाल्हाए रहिया आहिनि त असांजो हक़ गज़ब कयो वियो आहे, असांजे भाउ खे नाहक क़त्ल कयो वियो आहे। ऐं जेको आहे शहदाद कोट जी अवाम, सिंध जी अवाम, जेके ग़रीब मिसकीन माण्हू हुया जिन जे लाइ मसीहाई किरदारु हुयो, जिन जे लाइ जेको आहे त माना हिकिड़ो मसीहा हुयो जेको उनजी जेको आहे हर ॾुखे वक़्त में मदद कंदो हुयो, उहो मदद कंदड़ शख़्स जेको आहे तव्हां उन्हनि खां खसे वरितो आहे। तव्हां पंहिंजा बिब भरिया आहिनि, तव्हां पंहिंजियूं मिल्कियतूं ठाहियूं आहिनि, तव्हां पंहिंजा मुफ़ाद जेको आहे माणिया आहिनि, पर गॾोगॾु उन मिसकीन माण्हुनि जो जेको वसीलो जेको हुयो तव्हां उन खां खसियो आहे, जेको तव्हांखे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। तव्हांखे अदालतुनि में ज़लीलो ख़्वार कयो वेंदो। मालिक हाणे तव्हांजे मथां FIR करण जे लाइ तयारु आहिनि। जॾहिं तव्हांजे मथां FIR थींदी, तव्हां नामज़द थींदव, तव्हां जेको आहे कोर्टनि में गेलिया वेंदव, पोइ तव्हांजे मुंहं में जेको आहे त कहिड़ी जेको आहे छा रहंदो तव्हांजे मुंहं में? तव्हांखे रुसवाई जो मुंहुं ॾिसणो ई ॾिसणो आहे। अॼु न त सुभाणे तव्हां ज़रूरु ज़ाहिर थींदव, साबित थींदव, तव्हां कोर्टनि में ईंदो। इहे पोइ दुनिया जिन जे साम्हूं तव्हां हिन महिल मोतबर बणिजी जेको हलो पिया, इहे तव्हांखे थुकूं हणंदा। पोइ तव्हां कहिड़ो मुंहुं खणी जवाबु ॾींदो? तव्हां मोहसन कुश आहियो, तव्हां मोहसननि जो जेको आहे त मोहसन न आहियो, तव्हां मोहसन कुश आहियो, तव्हां जेको आहे मफ़ाद परस्त आहियो, जिन जेको आहे शहदाद कोट जी अवाम खां हिकिड़ो मसीहा जेको खसियो आहे। हाणे मालिकनि जो इहो चवणु आहे, शाहिद खान जमाली बार बार इहा ॻाल्हि करे पियो त मूंखे क़त्ल जूं धमकी ॾिनियूं वञूं थियूं। अगरि मूंखे ख़ुदा न ख़ास्ता कंहिं बि हादसे में, कंहिं बि वाक़े में, कंहिं बि तरीक़े सां मुंहिंजी जान वञे थी, मुंहिंजे मथां को बि हमलो थिए थो, कुझु बि थिए थो, तुंहिंजो ज़िम्मेवार इहे टई माण्हू आहिनि। ऐं उनखां अलावा जेको आहे त हुन ॿी ॻाल्हि बि कई आहे त जेको आहे त असांजी जेके मिल्कियतूं जेको आहिनि गुम कयूं आहिनि, फबायूं आहिनि, ऐं जेको आहे त उहे असांखे वापसि कयूं वञनि, न त इहे मामला जेको घणो अॻिते वेंदा। ऐं शहदाद कोट जी अवाम खां बि उन्हनि अपील कई आहे त असांजी मदद कयो, असांजे आवाज़ में आवाज़ मिलायो ऐं हिननि कातिलनि खे बेनकाब करण में जेको असांजी मदद कयो ऐं असांजी सपोर्ट कयो। ऐं हक़ीक़त में हक़ बि बणिजे थो, हक़ बि बणिजे थो शहदाद कोट जी अवाम जे मथां, छो जो आसिफ़ जमाली शहदाद कोट जे हर हिकु माण्हू जी मदद कई आहे। पर गॾोगॾु हाणे उहे शहदाद कोट जा शहरी सिर्फ़ु आसिफ़ जमाली वफ़ात करे वियो आहे, बाक़ी त जेके माण्हू फोटो सेशन कराईंदा सभु जीअरा आहिनि न। शहदाद कोट में खोड़ सारा माण्हू मजबूर आहिनि, खोड़ सारा माण्हू बीमार आहिनि, खोड़ सारा माण्हू ज़रूरतमंद आहिनि। हाणे उहे माण्हू उन्हनि जी मदद छो न पिया कनि? हाणे उहे माण्हू त मरी कोन विया आहिनि न, सम्झण जी ज़रूरत आहे। उहे माण्हू सभु ज़िंदा आहिनि, मौजूदु आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मरहूम आसिफ़ जमाली विसाल करे वियो आहे न। हाणे इहे माण्हू मदद छो न पिया कनि? इन्हनि खां इहो मसीहाई किरदारु छो ख़तमु थी वियो आहे? छो जेको आहे पोइ ते पेर कया आहिनि? छो जो पराए पैसे ते मोतबरी करणु, चंगमुड़ची करणु तमामु सवली आहे। पराए पैसे ते मसीहाई किरदारु बणिजणु तमामु सवलो आहे। पराए पैसे ते जेको आहे त हिकिड़ो जेको आहे त फोटो सेशन कराइणु तमामु सवलो आहे। जॾहिं पंहिंजे खीसे मां, पंहिंजे घर मां ख़र्चु कयो, हक़ीक़ी किरदारु, इंसानी किरदारु इहो ई आहे जेको आसिफ़ जमाली करे पियो। पर ज़ालिमनि कोन सठो उहो जेको आहे हक़ीक़ी मसीहाई किरदारु, जेको उनखे पंहिंजी साज़िशुनि जी भेट चाढ़े ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि खां हिकिड़ो मसीहा खसे वरितो। मुंहिंजे चवण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त जेको हिन महिल जॾहिं शाहिद जमाली स्क्रीन ते आयो आहे, हुन जॾहिं बरमला तौर ते इहा ॻाल्हि कई आहे, ईंदड़ ॾींहंनि में जेको आहे त हू पंहिंजी फैमिली समेत प्रेस कॉन्फ्रेंस करणु वञनि पिया। उनखां अॻु अगरि जेको आहे इहे जेके ज़ालिम आहिनि, कातिल आहिनि, पंहिंजो ॾोह क़बूल करे ऐं मालिकनि खे पंहिंजो हक़ नथा ॾियनि, त उनखां वधीक रुसवा थींदा, वधीक ख्वार थींदा, वधीक ज़लील थींदा। ईंदड़ ॾींहंनि में वधीक इंकशाफ थियण वञनि पिया। अञा जेके ॿिया नाला आहिनि जेके हुन पर्दापोशी में रखिया आहिनि, उहे उनजे साम्हूं खणंदा। ऐं जेको ॿिया जेके मामलात आहिनि उहे बि जेको आहे ज़ाहिर करणु वञनि पिया। ऐं जीअं जीअं जेको आहे उहे अपडेट्स ईंदियूं तव्हां ताईं जेको आहे इंशाल्लाह जेको आहे पहुचायूं वेंदियूं। ऐं जेको आहे मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे वधि खां वधि सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो। माशूक खोसो पेज आहे उनखे जेको आहे त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। जेके अपडेट आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे इजाज़त ॾियण जी महिरबानी।